करीम जी दिल थी चाहे त अल्लाह जे रस्ते में बा शहीद थी वञा, वरी जीअरो थिया, वरी शहीद थिया, वरी जीअरो थिया, वरी शहीद थिया। मां हदीस पाक में पढ़े तो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह से शहीदन को पुछंदो, अल्लाह से सभिनी माण्हुनि को पुछंदो त को दुनिया में ॿीहर वञणु चाहे थो? ख़ास तौर ते जन्नतिन खां अल्लाह पुछंदो। जन्नती जन्नत तो दुआ दुनिया को जन्नत जा मज़ा छॾे केरु वींदो? हुज़ूर साईं फरमायो शहीद चवंदा रब असां वञणु चाहियूं था। शहीद चवंदा असां दुनिया में ॿीहर वञणु चाहियूं था। जॾहिं शहीद ईअं चवंदा त पोइ अल्लाह साईं शहीदनि खां पुछंदो तव्हांजी दिलि ईअं छो थी चए? ख़्याल सां ॿुधजाए, मदीने जे साईं फरमायो शहीद अल्लाह साईं खे अर्ज़ कंदा रब जन्नत जूं नेमतूं वॾियूं तमाम वॾियूं न कंहिं ॾिठियूं न कंहिं ॿुधियूं, रब सभु कुझु जन्नत में आहे, पर शहादत वारे वक़्त में जेका लज़्ज़त ऐं मज़ो मिलियो वो चस्को जन्नत में भी शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले, शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। शहादत एक नखीले लाजवाल गैर फानी है, शहादत खुद ही तफसीर हयात जावदानी है।